टे भागे पंज दर्जा पंज के शक्ल ठाहे बयान करो या निगेज़ार करो। टे भागे पंज दर्जा पंज मतलब छा है मैं टे भागे पंज जेके शक्ल जे हिसाब सां कंदासीं माना टे भागे पंज पंज दफ़ा जोड़ थो थिए। दर्जा मतलब आहे माना वरी वरी जोड़ करणु। छा करणो आहे टे भागे पंज दर्जा पंज में वरी वरी जोड़ करणु। त हाणे जेकर असां हिनखे हल कयूं टे भागे पंज दर्जा पंज वारा जेके हेठां हिकु ॾे मथे पाण दर्जा कंदासीं हेठां पाण दर्जा कंदासीं बराबरि अठ पंजा 15 भागे पंज पंज भागो आईंदो पंज दर्जा हिकु हिकु पंजा पंज थी वियो। लॻी वियो हाणे हीअ हिनजो जवाबु आहे। हाणे शिकिल जो हिनखे कीअं सम्झायूं टे भागे पंज दर्जा पंज मतिलबु आहे त हाणे हिनखे शक्ल ठाही टे भागे पंज जी हेठां जी शक्ल एक असां हेठां सभु लिखिणो हूंदो आहे अंडरस्टूड। हाणे पंज अकेलो हेठां कुझु कोन जॾहिं भागे अचे न हाणे पूरे में हाणे टे भागे पंज हुआ त हिनजे हेठां कुझु न आहे त तव्हां सम्झो हिनजे हेठां हिकु आहे। सम्झो जी ॻाल्हि तव्हां पंहिंजो ॾेई सघो था हिनखे। हाणे टे भागे पंज खे शिकिल में कीअं लिखंदासीं माना पंज टोटल खाना पंज ठीकु आहे घणा पंज घणा टोटल खाना पंज आहिनि। पंजनि मां टे जेके आहिनि फुल आहिनि या भरियल आहिनि या आधल आहिनि ठीकु आहे टे पंज जी ॻाल्हि। हाणे हीअ न पंज दफ़ा जोड़ पंज दफ़ा जोड़ कंदासीं जोड़ देखा आपको ये बनाने चल रहा थी और एक बंदा जोड़ चल समझियो। हाणे ही टोटल खाना जेके आहिनि माना जेके फिल आहिनि उहे घणा आहिनि हा टे टे छह टे नव ऐं टे 12 टे 15 थी विया। माना 15 भागे पंज मतिलबु आहे त हर माना पंज पंज हिसा आहिनि ठीकु आहे उनजा टोटल जेके थियनि था 15 था थियनि। पर जेकर असां हिनखे वंड कयूं मिसाल जी ॻाल्हि आहे पंज ऐं जेको जवाबु ईंदो उहो छा ईंदो पंज सॼा बराबरि ईंदो। हाणे हिनखे असां वंड कयूं था 15 भागे पंज और पंज जो हिन ते हिकु पंज 15 ते घणा चकर ईंदो पंज 15 बराबरि छा आयो जवाबु टे आयो ठीकु आहे। जवाबु छा आयो टे आयो मतिलबु जेके पंज आहिनि उहे टे फुल ठीकु आहे। हाणे हीअ जेके जोड़ कयूं था त असांखे जेको जवाबु ईंदो माना टे माना अहिड़ा हूंदा जंहिंजा पंज पंज खाना हूंदा जंहिंजा फुल हूंदा माना हीअ हिकिड़ो हीअ ॿियो सभु खाना फुल हूंदा टिनि शयुनि चाहिए चार टे टे घणा ठीक है। हाणे टे जेके आहिनि माना असांजा सॼा फुल थी वेंदा जॾहिं असां पाण जोड़ कंदासीं न टे हीअ अची विया टे हीअ अची विया टे हीअ अची विया हीअ घणा थिया टोटल 15 हा 15 पंज खाना हिन जा भरियल पंज खाना हिन जा भरियल पंज खाना हिन जा भरियल माना हीअ जॾहिं असां जोड़ कयोसीं त असांखे टे माना सॼा मिली विया ॻाल्हि अची वियो। हूअं 15 जेकॾहिं अलॻि अलॻि कयूं था हाणे ॿ खाना हिन जा बचनि पिया ॿ खाना हुन जा बचनि पिया ख़ाली हुया टे टे सभिनी जा माना फुल हुया असांखे जेको जवाबु मिलियो माना टिनि जो मिलियो माना टे असांखे सॼा मिलिया जेके पंज पंज खाना हुया पर उहे फुल मिलंदा। सम्झ जी ॻाल्हि।